माता रुक्मणी इन्हनि मूं भगवान के सुपुत्र जेके वॾा जाया उन जो नालो श्री प्रद्युम्न। बोलो श्री प्रद्युम्न भगवान की। महारथी महाबलशाली हू बहु भगवान कृष्ण वांगुर लगंदा हा। कामदेव साक्षात प्रद्युम्न रूप में भगवान वट पुट बणजी आयो। भगवान एक बार हिकड़े राक्षस जो उद्धार कयो। जबरदस्ती अची उन्हें भगवान से दुश्मनी कई तो भगवान के हथों उनके मुक्ति मिली। हाँ उन जे पिता भी प्रण कयो कि मुझे पुट के श्री कृष्ण मारियो आ, श्री कृष्ण के पुट के मां खणी वेंदुमि ऐं बदलो वठंदुमि। वो इन इंतजार में हो। जी प्रद्युम्न आया तो उनजो नालो शंबरासुर दैत। वो चुपचाप भेष बदले करे मायावी बालक नंढे से प्रद्युम्न के खणियो ऐं खणी करे छा कई, एतरे नंढे बालक के आकाश मार्ग में सिधो समुद्र में विझी छॾी। पर जाको राखे साइया मार सके ना कोई। उनखे हिकिड़ी वॾी मछली निगली वई। इन तरह से वह मछली मछुआरनि पकड़ी। वह मछली वरी ओॾे ही पहुती शंबरासुर वटि। उतों जीअरा जागंदा भगवत कृपा से प्रद्युम्न महाराज निकता। उते पहिरीं उन जे पिछले जन्म की धर्म पत्नी रति देवी जंहिंजो नालो हो उहा पहुची चुकी हुई। उन्हें उन्हनि जो पालन कयो ऐं योग बल से जल्दी उनखे वॾो करे छॾियो। पूरी हकीकत चई ॿुधाई। तॾहिं प्रद्युम्न भगवान शंबरासुर के ललकार कई तो हाणे पापी तुझे पापन जो घड़ो भरजी वा। भयंकर युद्ध थी। आखिर प्रद्युम्न महाराज उन शंबरासुर जो मारे करे उद्धार कयो। बोलो प्रद्युम्न भगवान की। श्री कृष्ण गोविंद। काफ़ी ॾींहंनि खां पोइ जॾहिं वापसि आया प्रद्युम्न भगवान त माता रुक्मणीअ खे रोंदे रोंदे काफ़ी समय थियो। पंहिंजे पुत्र जे विरह में अचानक प्रद्युम्न खे ॾिठई। हाणे त वॾो थी आयो आहे। ॾिसी करे ईअं थो लॻे कि ये तो मुंहिंजो बालक आहे, वात्सल्य रस्तो अचे। तॾहिं नारद महाराज अची करे परिचय ॾिनो। हा माता ये तव्हांजो ई पुटु आहे, तव्हांजो भाव बिल्कुलु सही आहे। तॾहिं घणे सिक सां प्रेम सां गले लॻाए करे कि हाणे अकेलो न आयो आहे। हाँ वयो भले लेकिन हाणे कुंवार खे बि गॾु वठी आयो आहे। धूमधाम सां उन्हनि जो विवाह भी कयो वियो ऐं ॾाढो आनंदित थिया। बोलो वृंदावन बिहारी लाल। श्री कृष्ण।